अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। दोस्तों, असां हिन वक़्तु हीउ ॾिसंदा हूंदो दरिया बादशाह मौजून में आहे सत्यन जे क़ब्रिस्तान ते मौजूदु आहियूं। सत्यन जे क़ब्रिस्तान तारीख़ जी त ज़्यादा जेको आहिनि मालूमात ख़बर आहे बि सही, न आहे बि सही, कूड़ कोन लॻंदी, ज़हरी ॻाल्हि आहे। सो वधीक लतीफ़ साहब बि असां सां गॾु आहे, मथे तव्हांखे दीदार करायूं था। बहरहाल 7 भेण हुयूं। अच्छा, तव्हांखे ख़बर आहे? आबाद जेको असां ॿुधो आहे, पर मथे क़बरां बि आहिनि। सही, सतियूं हुयूं, 7 हुयूं। हा 7 भेण हुयूं, सतियूं हिते मशहूरु आहे सतियुनि जो क़ब्रिस्तान। सही, वधीक हिस्ट्री हिकु हिस्ट्री न आहे, छो जो पुराणी पाकिस्तान जो क़ब्रिस्तान। हिस्ट्रियूं त तक़रीबन तब्दील कयूं आहिनि। हा, पाकिस्तान खे तब्दील कयो हे ॾिसी सघो था। हाणे हेॾे ॾिठो, जीअं हाणे साईं दरिया खे तब्दील कयो थो वञे रेगिस्तान में। हा, दरिया कॾहिं तब्दील थींदो रेगिस्तान में? हे त ॻाल्हि ई अजई आहे। सही ॻाल्हि आहे, दरिया जो सिंध सां गहरो वास्तो आहे। बिल्कुलु दरिया सिंध जो सही ॻाल्हि आहे साईं। इंशाल्लाह दरिया सिंध असांजो आहे, असांजो ई रहंदो। बिल्कुलु जीअं मौजनि में आहे, इंशाल्लाह वरी मौजनि में ई रहंदो। इंशाल्लाह। दोस्तों, हीउ पोयों ॾिसी सघो था मौजनि में दरिया बादशाह, हे ॾिसी सघो था हेठि ॿेड़ियूं, हे ॾिसो मथे हाणे हलूं था। मथे साईं तव्हांखे कुझु ॾेखारियूं नज़ारा सत्यन जो क़ब्रिस्तान मथे साईं। अच्छा, हेॾो बंदि आहे, हेॾो जे बंदि आहे सभु क़ब्रिस्तान आहिनि साईं हिते, छड़ियूं क़ब्रिस्तान आहे। कंस्ट्रक्शन जो कमु मिड़ेई हले थो। मथे हलूं, मां मथे चढ़ी वञा। हे साईं पुराणे माना हिन जो नक्श सां ठहियल आहिनि न। ॾिसो क़ब्रिस्तान हिते कीअं ठाहिया अथनि, हे ॾिसो हिन में पुराणा मुंहिंजे हिसाब सां लिखियल आहिनि अल्फाज़ अरबी में लिखियल आहिनि। सत्यन जो क़ब्रिस्तान है न साईं? सही ॻाल्हि आहे। हे साध बेलो आहे हेॾे साम्हूं, हे दरिया बादशाह आहे। तारीख़ साईं हाणे चाचो हिकिड़ो लॻो पियो आहे, इहो साम्हूं ख़बर काई न आहे त छा तारीख़ आहे। हे साईं दरिया बादशाह माशाल्लाह, हे ॾिसो साईं मौजनि में माशाल्लाह। असां बि हिते आयासीं, मुंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियूं माहौल। हेॾे बि जाम क़ब्रिस्तान आहिनि हेॾे, पर ख़बर न आहे त छा आहे छा न आहे। हे दरिया बादशाह ॾिसो कीअं वहे पियो माशाल्लाह मौजनि में। हिन ते असांखे कैनाल किथे बि मंज़ूरु कोन्हे, असां कैनाल ठाहिणु कोन छॾींदासीं, ॻाल्हि आहे सिधी। हा, झेड़ो त झेड़ो ई सही पोइ। हेॾे लहण जी का जॻह आहे मूंखे लॻे थो। हे पुराणा क़ब्रिस्तान ऐं हे साईं ॾिसी सघो था माशाल्लाह। हे क़ब्रिस्तान आहे पुराणे दौर वक़्त जो, ऐं हिन में अरबी में हे जेके आहिनि अल्फाज़ बि लिखियल आहिनि। हेॾां हे साम्हूं इहो दरिया आहे मौजनि में। हाणे असां बि वठंदासीं इजाज़त, जिते बि हुजो ख़ुशि हुजो। सत्यन जो क़ब्रिस्तान मूंखे तव्हांखे घुमाइणो हो, उहो बि तव्हांखे घुमाए छॾियो अॼु जे व्लॉग में। पंहिंजे दोस्त तारिक बौज़ार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।